मुल्क जे ॿियनि शहरनि जियां दौलतपुर सफ़न में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे मौक़े ते हर तरफ़ दरूद शरीफ़ जो विर्द जारी आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा जोनेजो जी रिपोर्ट मुताबिक़ दौलतपुर सफ़न में बि 12 रबीउल अव्वल ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तक़रीबूं जारी आहिनि। शाहपुर जहानिया, करीमाबाद, ॻोठ अरगो बुर्गियो आसपास जे इलाइक़नि निहायती में अक़ीदत ऐं एतिराम सां जश्न ईद मिलादुन नबी मल्हाई पई वञे। मस्जिदनि ऐं घरनि में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं महफ़िलूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। दरगाह फैज़ हाशमी करीमाबाद पारां हिकु वॾो मिलाद जो इंतज़ाम कयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ दरगाहनि जे गादी नशीन मज़हबी स्कॉलरनि ऐं क़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जॾहिं त ॻोठ अरगो बुगियो में समाजी अॻवान मुख़्तियार अहमद बुगियो, अख़्तियार अली बुगियो, निसार अहमद बुगियो ऐं ॿियनि पारां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाई वई आहे।